ॻोठ छोडाहो तालका कोट ॾिजी ज़िले खैरपुर पीरस मां सिंध जी न्याणी सनम शेख जो रस्तो बाअसरन बंदि करे छॾियो। सनम शेख घर में कैद हुजण करे ज़ुल्म मां तंग थी पाण साड़ण जो ऐलान करे छॾियो। उन मौके ते सनम शेख सहाफ़ियुनि जी टीम खे रोहींदे ॿुधायो त बाअसर गौस बख्श उर्फ पप्पू शेख, इरफान शेख ऐं खान शेख मुंहिंजे घर जी घिटी ते कब्ज़ो करे उते वॉशरूम ठाहे छॾियो आहे ऐं मूंखे ऐं मुंहिंजी फैमिली खे घिटी मां लंघण बि नथा ॾियनि। मूंखे संदन मां जान जो ख़तरो आहे। हिन वक़्त मां घर में महसूर ऐं कैद आहियां। इंसानी हक़नि जी तंज़ीम ऐं वस वारनि खे अपील थी करियां त ख़ुदारा मूं मिस्कीन न्याणी जी मदद कई वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। एसएसपी खैरपुर मीरस रोहेल खान खोसो हिकु बहितरीन पुलिस ऑफिसर ऐं मिस्कीननि जो भरझुलो आहे। मां हथ ॿधी अर्ज़ थी करियांसि त ख़ुदारा हिन संजीदा मामले जो जल्द नोटिस वठो, ईअं न थिए जो किथे हिकु मज़लूम न्याणी बेगुनाह मारिजी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।